अस्सलाम वालेकुम दोस्तों, जे तव्हां मुमताज़ ख़ासकरी ऐं तव्हां ॾिसो पिया MK सिंधी एक्टर्स TV। दोस्तों, हमेशह जियां तव्हांखे असां कंहिं न कंहिं शख़्स सां मुलाक़ात कराईंदा आहियूं, हींअर अॼु जेको असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जो तमामु बहितरीनु फ़नकार ऐं हींअर असांजो उभरंदड़ फ़नकार आहे, जेको नौजवान फ़नकार आहे। भाउ जो नालो आहे इरफान अली। असांजो बहितरीनु सिंगर आहे, सिंध बलोचिस्तान जो सिंगर आहे। बलोची, सिंधी ऐं ब्राही में भाॻ आईंदो आहे, सराइकी हुजे, उर्दू हुजे, पर काफ़ी ॿोलियुनि में भाॻ आयो आहे। इरफान, अॼु तव्हां असांखे कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? अॼु तव्हांखे असां लतीफ़ सरकार जो कलाम ॿुधायूं था। बेशक, जीअं लतीफ़। ऐं अचो दोस्तों, तव्हांखे शाह साईं जो कलाम ॿुधायूं था। वेंदसि यार मरी, वेंदसि यार मरी त मरी, मुंहिंजे दर्द फिराक में भला, मुंहिंजे दर्द फिराक में भला, वेंदसि यार मरी। पाणी त भरींदसि पिरियनि जो, पाणी त भरींदसि पिरियनि जो, खूहनि पासे खड़ी त खड़ी, खूहनि पासे खड़ी त खड़ी, अड़े बिछड़ा तुझे दर्द फिराक में वेंदसि यार मरी। अदियों शाह लतीफ़ चवे, लाए गुलाल लतीफ़ चवे, अदियों शाह लतीफ़ चवे, लाए गुलाल लतीफ़ चवे, वेंदसि यार मरी त मरी, वेंदसि यार मरी त मरी, मुंहिंजे दर्द फिराक में भला, मुंहिंजे दर्द फिराक में ऐ वेंदसि यार मरी, वेंदसि यार मरी त मरी, मुंहिंजे दर्द फिराक में भला, मुंहिंजे हिजर फिराक में भला, वेंदसि यार मरी। दोस्तों, तव्हां भाउ इरफान अली खां शाह साईं जो कलाम ॿुधो ऐं ख़ूबसूरत कलाम हुयो, जेको भाउ जे ख़ूबसूरत आवाज़ में ॿुधायो असांखे। सो मुमताज़ ख़ासकरी खे इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान।